तव्हां सां अक्सर केतिरनि ई माण्हुनि खे चवंदे ॿुधो हूंदोसीं त मूंखे कंहिं शख़्स धोखो ॾिनो आहे या मुंहिंजी दिलि टुटी पई आहे, मूंखे हीअ ॻाल्हि लॻी पई आहे, मुंहिंजी हाणे कुझु बि करण ते दिलि नथी चे। तव्हां हिकिड़ो दफ़ो बीहो ऐं ॾिसो त हीअ पूरी काइनात तव्हांजे लाइ कमु थी करे। हीअ जेके ॿूटा आहिनि खाधो तयारु कनि था, ऑक्सीजन ॾियनि था तव्हांजे लाइ, हीअ सिॼु तव्हांजे लाइ थो निकिरे। हिन धरतीअ जी ग्रेविटी तव्हांखे झलियूं बीठी आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा कमकार कयो। हिकिड़ी काइनात ॿाहिरि आहे, ॿी काइनात आहे असांजे अंदरि। अगरि बायोलॉजिकली हिनखे ॾिसूं, केतिरा सिस्टम्स आहिनि, आर्टिफिशियली तव्हां उनखे डील ई न करे सघंदव, हीअ फ्री में वर्क कनि था। छा हीअ ज़िंदगी एतिरी वर्थ थी रखे त हिकिड़े कंहिं बि नंढड़े ॾुख जो, कंहिं इंसान जे रिजेक्ट करण जो क़दु एतिरो मथे थी वञे ऐं ज़िंदगी हेठि थी वञे, जॾहिं त ज़िंदगीअ ते एतिरो सारो इन्वेस्ट थिए थो। ख़ुदा ताला तव्हां असांखे एतिरा मौक़ा ॾिए थो, हीअ धरती सभु कुझु जेको मां तव्हांखे ॻणाए नथो सघां, हीअ अणॻणियूं शयूं जेके असांखे ज़िंदगीअ लाइ मिलनि थियूं, इहे सभु वर्थलेस आहिनि। या इन्हनि जो क़दु उन हिकु इंसान जे रिजेक्शन खां वॾो न आहे? या उन नंढनि ॾुखनि खां हीअ ज़िंदगी वॾी न आहे? बेशक हीअ ज़िंदगी वॾी आहे, तव्हां क़ीमती आहियो। ऐं इहो यादि रखी छॾियो त जॾहिं बि तव्हांखे अहिड़ी कंडीशन अचे जिते तव्हां सम्झो त मां हिन ज़िंदगीअ खे वधीक कंटिन्यू नथो करे सघां, मां बोर थी वियो आहियां, मूंखे धोखो मिलियो आहे, त बसि उन वक़्तु इहो सोचिजो त हीअ एॾी वॾी हसीन ज़िंदगी इन हिकु ॾुख तां क़ुर्बान नथी करे सघिजे। हीअ ज़िंदगी क़ीमती आहे, तव्हां क़ीमती आहियो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।